अस्सलाम वालेकुम नाज़रीन, महरान टीवी सां गॾु मां आहियां फराह शबीर। सभ खां पहिरियों हिकु नज़र ख़ास ख़बरुनि ते। वज़ीर आज़म इमरान ख़ान चयो आहे त अमेरिका फ़ैसिलो करे वरितो आहे त भारत संदसि स्ट्रेटेजिक पार्टनर आहे, उन करे पाकिस्तान सां मुख़्तलिफ़ सलूक कयो पियो वञे। अमेरिका जे नज़र में पाकिस्तान अफ़गानिस्तान में छॾियल 20 सालनि जो गंद साफ़ करण लाइ रहिजी वियो आहे। मौजूदा हालतुनि में अफ़गानिस्तान जो सियासी हल नज़र न पियो अचे। तरबेला में तक़रीब खे ख़िताब कंदे वज़ीर आज़म 10 नवां डैम ठाहिण जो ऐलान कंदे चयो आहे त भाषा ऐं दासू डैम्स न ठाहिण सां मुल्क खे वॾो नुक़सानु पहुतो आहे। नेब चेयरमैन रिटायर्ड जस्टिस जावेद इक़बाल चयो आहे त ईअं नथो थी सघे त माण्हुनि सां ज़्यादती थिए ऐं नेब ख़ामोश रहे। करप्शन ख़िलाफ़ कमु करियूं था त तनक़ीद थिए थी। पाण खे कानून खां मथां सम्झंदड़नि खे कानून जे ताबे कयो आहे। प्ले बार्गेन जो नज़रियो रुगो पाकिस्तान न पर ॿियनि मुल्कनि में बि मौजूदु आहे। किथे बि ज़बरदस्ती प्ले बार्गेन साबित थिए त सज़ा लाइ तयारु आहियूं। वफ़ाक़ी गृह वज़ीर शेख रशीद चयो आहे त बेएतमादी रिथ जूं ॻाल्हियूं कंदड़ अकुल जा अंधा आहिनि। इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन क़बूल न कंदड़ अपोज़िशन अॻवान ईंदड़ चूंडुनि खां पोइ बि धांधलियुनि जी वावेला कंदा। घरू वज़ीर जो चवणु आहे त अफ़गान सफ़ीर जी धीउ अगवा न थी हुई। अफ़गान वफ़द खे मुतमइन करे वापसि सुम्हाणे छॾियो आहे। सूबाई सलाहकार मंज़ूर वसाण भाण ऐं ॿिज ते टैक्स ख़त्म करण जो मुतालबो कंदे चयो आहे त वज़ीर आज़म खे ग़लति ब्रीफिंग्स ॾिनियूं वेंदियूं आहिनि। वज़ीर आज़म दावा कई आहे त कणिक जे रिकॉर्ड पैदावार थी। ईअं हुजे हा त परॾेह मां कणिक न घुराई वञे हा। कराची जे इलाइक़े मोहम्मद अली सोसाइटी में घर के ॿाहिरि लॻण करे साह ॿूसाटण सबबि प्रोफेसर फरहत अब्बास ऐं जस्टिस रिटायर्ड सबीहा मिर्ज़ा समेत 5 ॼणा फोतियुनि में शाज़िया, सुल्तान मिर्ज़ा ऐं अकबर बि शामिल। पुलिस जो चवणु आहे त घर में बिजलीअ जी शॉर्ट सर्किट थियण सबबि बाहि लॻी। घर में मौजूदु 7 मां 5 घर भाती फोत थी विया। कोरोना वायरस जा राङा जारी, मर्ज़ वधीक 102 जानियूं गिड़काए वियो। 4934 नवां केस ज़ाहिर आहिनि। सीओसी मूजिबि सॼे मुल्क अंदरि 4584 मरीज़नि जी हालत ॻणतीअ जोगी। केसनि जे मुसबित अचण जी शरह 8.3% रिकॉर्ड कई वई। सुप्रीम कोर्ट शुगर मिल्स खे एक्सपोर्ट अघ ते खंडु विकिरो करण जी मशरूत इजाज़त ॾेई छॾी। अदालत चयो आहे त शयुनि जा अघ नफ़ो ऐं नुक़सान तइ करणु अदलिया जी ज़िम्मेवारी नाहे। अण लाॻापियल मामलनि में अदलिया जी मुदाख़लत शर्मसारीअ जो कारण बणिजंदी आहे। कोरोना केसिस में ॿीहर वाध खां पोइ कराची जे कियामाड़ी ज़िले जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में स्मार्ट लॉकडाउन। डिप्टी कमिश्नर पारां जारी कयल नोटिफिकेशन मूजिबि मुहाजिर कैंप, सईदाबाद, इत्तिहाद टाउन, सुल्तानाबाद, भुट्टा विलेज, शेरशाह, मेट्रोविल, यूनियन काउंसलर में 24 अगस्त ताईं माइक्रो स्मार्ट लॉकडाउन हूंदो। सिंध हाई कोर्ट जे चीफ जस्टिस अहमद अली शेख हिकु भेरो ॿीहर सुप्रीम कोर्ट जो एडहॉक जज थियण खां माज़रत करे छॾी। जस्टिस अहमद अली शेख जो जुडिशनल कमीशन खे ॿीहर ख़त। अहमद अली शेख चयो आहे त आऊं कमीशन जे फ़ैसिले ते थोराइतो आहियां, पर मुंहिंजो मौक़िफ़ साॻियो ई आहे। शाज़िया मरी जी सदारत हेठि इंसानी हक़नि बाबति क़ौमी असेंबलीअ जी स्टैंडिंग कमेटीअ जो इजलास। उमेरुबाब चांडियो हलंदड़ इजलास में पहुची वई। मक़तूल पीउ, चाचे ऐं ॾाॾे वारे केस में इंसाफ़ जी घुर। मामिलो एजेंडा में शामिल न करण ते PTI मेंबरनि जो एहतजाज। शाज़िया मरी जो चवणु आहे त मामिलो अदालत में आहे, तंहिं करे हिन फॉर्म ते बहस नथो करे सघिजे। शीरीन मज़ारी जो चवणु हो त सिंध जे केस ते सियासत न करणु घुरिजे। उमेरुबाब जो चवणु हुयो त सिंध सरकार कातिलनि जी सरपरस्ती करे रही आहे। हाला में औरत घर अंदरि मुबैना घुटा ॾेई क़तल। वारसनि जो महिमान थी आयल ते क़तल जो इल्ज़ाम। रेलवे कॉलोनीअ में बेदर्दी सां क़तल थियल हयात ख़ातून भट्टीअ जो लाश अस्पताल मुंतक़िल। मक़तूला जो पुटु जो चवणु आहे त अमड़ खे जवाबदार अहसान बरोच क़तल कयो आहे। घर मां रोक रक़म ऐं ॿियो सामान बि खणी वियो आहे। अगड़ा वेझो 20 सालनि खां झेड़ींदड़ मंगला बिरादरीअ जे 2 धुरियुनि में जरगनि बावजूदि ठाह न थी सघियो। धुरियुनि हिक ॿिए खे दरगाह यूसुफ नानक जे आगंद ते क़ुर पाक खणी ठाह करे छॾियो। डिघे अरसे खां हलंदड़ झेड़े में 4 इंसानी जानियूं ज़ाया थियूं ऐं ॻरो माली नुक़सान बि थियो। अफ़गान सरकार तालिबान खे इक़्तिदार में भाईवारीअ जी मशरूत आछ करे छॾी। सदर अशरफ गनी चयो आहे त तालिबान शहरनि ते हमला बंदि कनि त खेनि हुकूमत में नुमाइंदगी ॾेई सघिजे थी।